أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما ننسخ من آية أو ننسها نأتي بخير منها أو مثلها ألم تعلم أن الله على كل شيء قدير ألم تعلم أن الله له ملك السماوات والأرض وما لكم من دون الله من ولي ولا نصير صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی جا تمام اسانجے متھاں अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल-जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फ़रमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे लफ़्ज़ी हिकिड़ी हरकत ऐं शरारत जो बयानु फ़रमायो हो जो हुज़ूर सलातो सलाम जन खे हू राइना जे लफ़्ज़ सां मुख़ातब कंदा हुआ। हालांकि राइना जे लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं हुयूं, हिकिड़ी हुननि जे इबरानी ॿोलीअ में, ॿी अरबी ॿोलीअ में। इबरानी ॿोलीअ में बददुआही माना हुनजी ऐं अरबी ॿोलीअ में दरख़्वास्त हुई त असांजे मसलियत जी रिआयत कयो। पोइ बेख़बर मुसलमाननि बि इहे अल्फाज़ जॾहिं चवणु शुरू कया हुज़ूर सलातो सलाम जन खे, तॾहिं अल्लाह तबारक व ताला मोमिननि खे मुसलमान खे सॾे करे फ़रमायो त तव्हां यहूदियुनि वांगुरु राइना जे लफ़्ज़ सां मुंहिंजे महबूब खे मुख़ातब न कयो, बल्कि उनज़ुरना जो लफ़्ज़ चवंदा कयो। त हितां उन्हनि जी इहा ख़बासत ऐं शरारत बि वाक़ी थी पई त अड़े बि असां पकिड़िजी पियासीं। असांजो राइना जो लफ़्ज़ चवण में जेका साज़िश लिकियल हुई उहा ज़ाहिर थी पई। त पोइ इन इहा निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकिन आयतुनि में बि यहूदियुनि जो हिकिड़ो एतिराज़ु हुयो, जंहिं एतिराज़ में हुननि जो इनकार छुपियल हो। अल्लाह ताला उनखे वाज़े कयो आहे। त हाणे हिननि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां थोरो हिकिड़ो ज़हन जे अंदरि उसूल रखिबो त पोइ आयतूं आसानीअ सां सम्झ में ईंदियूं। उसूल हीअ आहे त मुआशिरे जे अंदरि जॾहिं बि काई हुकूमत क़ाइमु थींदी आहे त पोइ माण्हुनि खे नज़म व ज़ब्त सां कानून उसूल सां हलाइण जे लाइ हो कानून साज़ी कंदी आहे हुकूमत। पोइ हुकूमत जेका कानून साज़ी कंदी आहे उन कानून साज़ीअ में कॾहिं कॾहिं ग़लतियूं थींदियूं आहिनि। मसलन कीअं, ॿिनि क़िस्मनि जूं ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। कॾहिं हुकूमत ग़लति फ़हमीअ में कानून ई ग़लति बनाई वेंदी आहे, अॻिते हली करे जॾहिं अहसासु थींदो आहे त असांजो कानून ग़लति निकितो, पोइ उन कानून खे मटाए करे उन जी जॻह ते ॿियो कानून नओं आणींदी आहे। कॾहिं वरी हीअं हूंदो आहे त हुकूमत जंहिं वक़्तु कानून बनायो उन वक़्तु हालात ॿिया हुया, आहिस्ते 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 हालात मटिजी विया त हाणे पुराणो कानून नए हालात जे मुक़ाबले में चङी तरह ज़ब्त न पियो करे सघे। हाणे हिननि खे हुकूमत खे पुराणे कानून खे पुराणे हालात सां मुंसलिक रखंदे, नए हालात खे मद्देनज़र रखंदे नओं कानून बनाइणो पियो, पुराणे कानून खे छॾिणो पियो हालात जे मटिजी वञण जे करे। अल्लाह तबारक व ताला बि क़ुर पाक जॾहिं सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां नाज़िल फ़रमायो त इब्तिदा में मुसलमान चूंकि नवां हुआ, अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक जूं आयतूं नाज़िल फ़रमायूं। पोइ वक़फ़े वक़फ़े सां जॾहिं नासिख़ ऐं मनसूख़ जो मसइलो वाज़िह थियो, कुझु अहकामनि में तब्दीली थी। इब्तिदा में अहकाम हिक तरफ़ हुया, वरी पोइ उन्हनि में तब्दीली आई। मसलन जीअं बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ण जो हुकुम हुयो, पोइ हलंदे हलंदे हलंदे
हिननि खे अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां हुकुम थी पियो त बैतुल मुक़द्दस खे छॾे हाणे बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं कयो। त हाणे जिन मस्जिदुनि जो रुख़ बैतुल मुक़द्दस जे तरफ़ ठहियलु हो, हाणे उन्हनि जो रुख़ उते ई वरी बैतुल्लाह जी तरफ़ करिणो पियो, जो अञा ताईं उते मस्जिद बि उहा मौजूदु आहे, मस्जिदुल क़िबलतैन, जिन जा 2 मिहराब मौजूदु आहिनि। त उन वक़्तु मुशरिकनि बि यहूदनि बि एतिराज़ु कयो त तव्हांजा कानून कमज़ोर, नऊज़ बिल्लाह, क़ुरान पाक जूं आयतूं हिकिड़ियूं ख़तमु वरी ॿियूं। जीअं हुकूमत जे कानून साज़ीअ में ग़लति फ़हमी हूंदी आहे, जो पहिरियां हुकूमत कानून ठाहींदी आहे कुझु ग़लति फ़हमीअ में, पोइ हालात खे जॾहिं मुक़ाबिलो करे साम्हूं ॾिसंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि त अड़े असां सां कानून ठाहिण में हिकिड़ी वेदन थी आहे, ग़लती थी आहे। पोइ वरी उन जे करे उन आयत उन पंहिंजे कानून खे हुकूमत मटाईंदी आहे, त हुननि खां कानून ई ग़लति ठहियो आहे। ॿियो तरीक़ो ही जीअं मां ॾसे वियुमि त कॾहिं कॾहिं हालात हिकिड़ा हूंदा आहिनि, कानून उन हालात जे एतबार सां बहितर हूंदो आहे, पोइ हलंदे 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 हालात मटिजी वेंदा आहिनि, त उहो पुराणो कानून उन नए हालात खे ज़ब्त में कंट्रोल में न वठंदो आहे, त पोइ हालात मटिजी वञण जे करे पुराणो कानून बि मटाइणो पवंदो आहे। त यहूदियुनि सम्झो हो त दुनियावी हुकूमतुनि वांगुरु शायदि क़ुरान पाक बि ईअं ग़लति फ़हमीअ में कोई हिकिड़ियूं आयतूं थियूं अची वञनि, पोइ वरी मटाइणियूं थियूं पवनि, जो मस्जिदुल क़िबलतैन कॾहिं बैतुल मुक़द्दस जे तरफ़ हुकुम हो, वरी बैतुल्लाह जे तरफ़ थियो। ऐं वरी या शायदि अॻे जा हालात ॿिया हुया, हाणे जा वरी हालात ॿिया आहिनि, तब्दील थी विया, हुकुम वरी मटिजी वियो, शायदि ईअं मट सट थी थिए। अल्लाह तबारक व ताला इन इहा ग़लति फ़हमीअ खे दूरि करण जे लाइ हिननि आयतुनि जे अंदरि उसूल सां बयानु फरमायो त इहे 2 तरीक़ा जेके दुनियावी हुकूमतुनि में मुरविज आहिनि, मशहूरु आहिनि, इहे 2 तरीक़ा क़ुरान पाक जे अंदरि न आहिनि। क़ुरान पाक 2 तरीक़नि खां पाक आहे। न क़ुरान पाक जूं आयतूं इब्तिदाई ग़लति फ़हमीअ में आयूं आहिनि, नऊज़ बिल्लाह, जो उन्हनि खे हाणे मटाइणो पियो आहे, न के पहिरियां जा हालात असांखे मालूम न हुआ, मौजूदा हालात खे ॾिसी करे असां क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल कयूं, पोइ वरी हालात मटिजी विया त आयतूं बि असां मटायूंसीं, ईअं बि कोन हो। इहे 2 शयूं तव्हांजे ज़हन जे, तव्हांजे दुनिया जे हुक्मराननि वटि जेके मशहूरु आहिनि, तव्हांजो ज़हन, तव्हांजा माण्हू, तव्हांजा हुक्मरान सभु कमज़ोर ऐं ग़लति। अल्लाह तबारक व ताला जो कलाम पाक क़ुरान पाक ने 2 शयुनि खां महफ़ूज़ आहे, पाक आहे। लिहाज़ा 3 हिकिड़ी सूरत हूंदी आहे, हिकिड़ी 3 सूरत हूंदी आहे जेका अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे ज़रिए इंसान खे सम्झाई आहे। 3 सूरत उहा ही आहे त इब्तिदा में ई मालूमात हूंदी आहे, अॼु ही कानून नाफ़िज़ था कयूं, इहो कानून जॾहिं अमल में आणिबो त नतीजो हिकिड़ो ई और निकिरंदो, जॾहिं नतीजो उहो निकिरंदो त पोइ उन जे लाइ ही ॿियो कानून लागू कंदासीं, जो उन कानून ते कंट्रोल कबो। ही पंहिंजे जॻह ते हूंदो उन हालात खे ज़ाहिर करण जे लाइ, पोइ वरी कानून हिकिड़ो ॿियो ठाहिबो जेको उन इहा निकिरंदड़ माहौल खे कंट्रोल में वठंदो। जीअं मां मिसाल ॾियां, हिकिड़ो तबीब हूंदो आहे, उन वटि हिकिड़ो मरीज़ ईंदो आहे, डॉक्टर वटि, तबीब वटि मरीज़ ईंदो आहे, उन में केतिरनि ई क़िस्मनि जो मर्ज़ हूंदो आहे, ब्लड प्रेशर बि हूंदो अथसि, शुगर बि हूंदी अथसि, अल्लाह न करे वरी को दिलि जो मसइलो बि हुजेसि, या गुर्दा बुर्दा के फिफड़ विफड़ कमज़ोर हुजनिसि, फेल हुजनिसि। हाणे डॉक्टर उन ते दवा फ़ौरन सभिनी मर्ज़नि जी दवा कोन हलाईंदो, इब्तिदा में हिकिड़ी दवा तजवीज़ कंदो, उहा जॾहिं उन जे मथां थोरो कंट्रोल कंदी, हिकिड़े मर्ज़ खे थोरो कंट्रोल कंदो, पोइ डॉक्टर खे ख़बर हूंदी आहे त हिन दवा सां हीअ मर्ज़ जॾहिं कंट्रोल थींदो, पोइ हिन जी हीअ दवा तजवीज़ कबी, ऐं हीअ दवा हाली 3 टाइम खाइणी पवंदी। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं इहो मर्ज़ कंट्रोल में थींदो, ॿी दवा शुरू कंदासीं त हिनखे 2 टाइम खाइणो पवंदो। हाणे उसूल दवा जो डॉक्टर मटियो, वरी 6 महीननि खां पोइ हीअ दवा बिल्कुलु छॾे ॾिबी, हिन जॻह ते ॿी आणिबी, साल खां पोइ इन मर्ज़ खे ई छॾे ॾिबो, हिन मर्ज़ जो इलाजु कबो। 2 सालनि खां पोइ हिकिड़ी टिकी आहे, हिकिड़ी दवा आहे जेका तव्हांखे रोज़ानो रोज़ खाइणी पवंदी। हाणे डॉक्टर खे इब्तिदा में मालूमात हुई त हिन मर्ज़ ते कंट्रोल हिन तरह सां कबो, पर पहिरियां हीअ दवा हलाइबी, उन जे लाइ लिखंदो नुस्ख़ो हिकिड़ो। 6 महीननि खां पोइ वरी उन नुस्ख़े खे मटाए वरी आंदई ॿियो, चइबो त इन डॉक्टर खे ख़बर ई कान हुई, चइबो कॾहिं बि न चई सघिबो, चइबो त इन इहा वॾी हिकमत सां इन इहा मर्ज़ ते कंट्रोल कयो आहे, वॾे तदब्बुर सां, वॾे अकुल सां, वॾी होशियारीअ सां इन इहा माण्हूअ जे मर्ज़नि ते हिन कंट्रोल कयो आहे।
अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि ज़रा इंसाननि जा जेके दिली मर्ज़ हुया न, मुनाफ़िक़त बि हुई, शुकूक शुबहात बि हुया क़ुरान पाक जे बारे में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में, माण्हुनि में बुत परस्ती शिरक बि हुयो, माण्हुनि जे अंदरि हसद साड़ बुग़्ज़ बि हुयो, माण्हू बेनमाज़ी बि हुया, शराब जा आदी बि हुया। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे ज़रिए हिकिड़ो नुस्ख़ो क़ुरान पाक अहिड़ो आहे जेको इंसान जे लाइ निज़ाम हयात आहे। अल्लाह ताला इन क़ुरान पाक जे ज़रिए उन्हनि ते कंट्रोल कयो। आहिस्ते 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 जॾहिं कंट्रोल थी पियो, इब्तिदा में ॾिसो निमाज़ जो हुकुम त हुयो, पर अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आज़ान सरेआम नथा चवराइनि। तव्हां ॿुधो आहे उलमा किराम वटां, उमर साईं मुस्लमान थियो आहे त पोइ चवे थो त साईं हाणे आज़ान सरेआम ॾियो। अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उमर न, अञा असां वटि एतिरी ताक़त, अहिड़ा हालात असां वटि न आहिनि। हज़रत उमर साईं छा थो चए, साईं मुंहिंजे मुस्लमान थियण मां फ़ाइदो कहिड़ो, जीअं कुफ़ुर कयो ऐलान सां ॻाए वॼाए, तीअं आज़ान ऐं निमाज़ बि पढ़ंदुसि ॻाए वॼाए, पोइ जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा हुजनि त भले मुक़ाबले में अचे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि, उमर तुंहिंजो जज़्बो जवान आहे, तुंहिंजे जज़्बे खे सलाम आहे, पर हालात अहिड़ा न आहिनि, इन इहे हालात सां मुक़ाबिलो न करे सघिबो, ज़रा थोरो तर्स, लिहाज़ा तर्स आयो वियो। त इहे हिकिड़ियूं मसलिहतूं अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए इहा शइ सेखारी आहे त क़ुरान पाक जे आयात में कुझु हिकिड़ा हुकुम हुया, कुझु वक़्त खां पोइ वरी उन्हनि खे मनसूख़ करे उन जॻह ते ॿिया हुकुम आंदासीं। पोइ नासिख़ ऐं मनसूख़ जो तरीक़ेकार ज़रा और आहे। पुराणे ज़माने में इहा ॻाल्हि नासिख़ ऐं मनसूख़ जी मुअतज़िलनि वटि, मुस्लमाननि मां हिकिड़ो तबिक़ो हो मुअतज़िला, ऐं हज़रत अबू असफ़हानी, मुस्लिम असफ़हानी रहमतुल्लाह अलैह जे तरफ़ इहा ॻाल्हि मनसूब कई वई आहे त इहे ॿई मुअतज़िलनि जो ग्रुप, हिकिड़ो मुस्लमाननि मां मुअतज़िला ऐं अबू मुस्लिम असफ़हानी रहमतुल्लाह अलैह, इहे त बिल्कुलु क़ाइल ई न हुया त क़ुरान पाक में नासिख़ ऐं मनसूख़ जो तरीक़ो ई कोन्हे। लिहाज़ा उलमाए मुतक़द्दिमीन, पुराणे ज़माने जा जेके उलमा हुआ, उन्हनि में इहा ॻाल्हि मशहूरु आहे, उन्हनि वटि 500 आयतूं क़ुरान पाक जूं अहिड़ियूं आहिनि जेके नासिख़ ऐं मनसूख़ जे ज़िमरे में अचनि थियूं। उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला मनसूख़ कयो, उन जॻह ते ॿियो हुकुम आयो, या उहे बिल्कुलु मनसूख़ थी वियूं। 500 आयतूं, पर उलमा मुताख़िरीन, उन खां पोइ वारा ईंदड़ उलमा किराम, उन्हनि वटि सिर्फ़ु 20 आयतूं आहिनि जेके नासिख़ ऐं मनसूख़ जे ज़िमन में अचनि थियूं। पर अञा उन खां पोइ वक़्तु हलंदो आयो हलंदो आयो हलंदो आयो। शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह जो ज़मानो जॾहिं आयो त उन ई आयतुनि जे अंदरि तत्बीक़ ॾिनी, तत्बीक़ बि ज़रा अहिड़ीअ तरह सां जो नासिख़ ऐं मनसूख़ जो फ़र्क़ु काफ़ी निकिरी वियो। सिर्फ़ु 5 आयतूं वञी बाक़ी बचियूं, 5 आयतूं जिन में नासिख़ ऐं मनसूख़ जो मसइलो अचे थो, बाक़ी क़ुरान पाक सॼो जेको आहे इन शयुनि खां पाक आहे। उमेद आहे हिन हलंदड़ दुनिया में अल्लाह तबारक व तआला अहिड़ो को मसीहो पैदा फ़रमाए, जयद आलिम मुहदिस, जेको इन्हनि 5 आयतुनि वारे नासिख़ मनसूख़ जे तत्बीक़ खे ॾेई करे इहा नासिख़ मनसूख़ जे मसइले खे ख़तमु करे छॾे। अल्लाह ताला क़ादिर आहे जेकॾहिं अहिड़ो पैदा करे त क़यामत ताईं क़ुरान पाक त इहो ई रहंदो। क़ुरान पाक जे इल्म खे एतिरो वाज़िह कयो वेंदो जो आलिम हिक खां हिकु पैदा थींदा, छो त क़ुरान पाक जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह ताला खयो आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक जी हिफ़ाज़त कंदो, पोइ कहिड़ीअ बि तरह सां करे, अल्लाह ताला जे इल्म में आहे। लिहाज़ा हाणे क़ुरान पाक जे आयतुनि में नासिख़ ऐं मनसूख़ जो मसइलो तफ़सील त करे वियासीं, पर लफ़्ज़ अल्लाह ताला फ़रमायो मा नंसख़ मिन आयतन औ नुनसिहा, जंहिंमां लफ़्ज़ नसख़ जो ऐं असां मनसूख़ जो लफ़्ज़ ॻाल्हायोसीं, इन जो ख़ुलासो छा आहे? नसख़ जे लफ़्ज़ जी असुल माना आहे ख़तमु करणु। हिकिड़ो हुकुम लागू हुयो, हाणे असां इन हुकुम खे ख़तमु करे इन जे जॻह ते ॿियो हुकुम था आणियूं। नासिख़ जी असुल माना इहा आहे त ख़तमु करणु। पोइ पहिरियों हुकुम ख़तमु करे उन जे जॻह ते बिल्कुलु ॿियो हुकुम आणणु। जीअं पहिरियां निमाज़ बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे पढ़ण जो हुकुम हुयो, उन खां पोइ बिल्कुलु बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं निमाज़ में करे बीहण खां मना कयो वियो। हाणे फ़रमायो वियो त काबे जे तरफ़ मुंहुं कयो। इहो आहे मनसूख़। ऐं ॿियो कॾहिं हीअं हूंदो आहे त पहिरियों हुकुम
मनसूख, पर हिन तरह सां त उन जे जॻह ते ॿियो आंदो आहे। पहिरियों हुकुम बि हुजे, उन जे मौजूदगीअ में ॿियो हुकुम बि हुजे। पहिरियों माना बिल्कुलु ड्राहे उन जी जॻह ते ॿियो लिखो, हाणे पहिरियों बि आहे पर उन सां गॾोगॾु ॿियो हुकुम बि आहे। पहिरियों ख़तमु करे ॿियो आणनि, हिकिड़ी सूरत आहे। ॿियो पहिरें जे जॻह ते ॿियो आणनि। बज़ाहिर ॼण त लॻे ईअं थो त इहे ॿई सूरतूं हिकु जहिड़ियूं आहिनि, पर हिकिड़ो हुकुम हुजे, उनखे ख़तमु कयो वञे, ड्राहे वञे। मिसाल तौर ते पने ते हिकिड़ो हुकुम लिखूं था, हाणे उन जे जॻह ते उहो ड्राहे करण जी जॻह ते ॿियो आंदोसीं। हिकिड़ो तरीक़ो, जीअं बैतुल मुक़द्दस वारो मिसाल ॾिनोसीं। ॿियो हुकुम इहो आहे त पहिरें हुकुम सां गॾोगॾु ॿियो हुकुम, पर तरजीह ॿिए हुकुम खे हुजे, पहिरें हुकुम खे न, लफ़्ज़नि में मौजूदु हुजे। क़ुर पाक में खोड़ सारियूं अहिड़ियूं आयतूं मौजूदु आहिनि जंहिंखे वठी करे एतिराज़ात बि कंदा आहिनि मुअतज़िला ऐं इमाम असफ़हानी रहमतुल्लाह अलैह जा मुअतक़िद माण्हू। लिहाज़ा नासिख़ मनसूख़ जो इल्मु उलमा जे अंदरि हुजणु ज़रूरी आहे। जेको आलिम हुजे उनखे नासिख़ मनसूख़ जो इल्मु चङी तरह मालूम हुजे। इन जे अंदरि खोड़ तफ़सील, खोड़ बहस आहे। अगरि उनखे वठिबो त ज़रा वक़्तु डिघो खपे। इख़्तिसार खां कमु वठंदे नासिख़ मनसूख़ जो इल्मु उलमा जे अंदरि हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं इहो इल्मु कोन्हे को त मुअतज़िलनि ऐं ग़ैर मुक़ल्लदनि ऐं इन्हनि माण्हुनि जे वर चढ़ियो त इहो उनखे दसे वेंदा। इन जो मां थोरो मिसाल हीअं ॾियां। पुराणे ज़माने में बुज़ुर्गनि लिखियो आहे, तफ़सीर क़ुर्तुबी वारे लिखियो आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे दौर में हिकिड़ी दफ़े मस्जिद में आया। ॾिसूं त हिकिड़ो माण्हू आहे जेको बीही करे वाइज़ थो करे। जॾहिं मस्जिद में आया, थोरी नज़र फेरायूं त कंहिं हिकिड़े साथीअ खां पुछूं, बाबा इहो केरु आहे, छा थो चए? जीअं तबलीग जमात वारा बयानु कंदा आहिनि, 5, 8, 10 माण्हू वेठा हूंदा आहिनि, उन्हनि जा ॿिया वरी माण्हू पंहिंजो कमु बि कंदा वठंदा आहिनि, हो बि ईअं वाइज़ पियो करे। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछा कई त हे छा थो चए? अमरा जवाबु ॾिनो त साईं हे वाइज़ थो करे, नसीहत थो करे। हज़रत अली साईं जॾहिं उन ॾे कनु ॾिनो, फरमायो त न न, वाइज़ कोन थो करे, हे ॿुधाए थो त मां फलाणो पुटु फलाणे जो आहियां। हिन जो वाइज़ न आई, हे ॿुधाए थो त मां केरु आहियां, फलाणो आहियां, पुटु फलाणे जो आहियां। ख़ानदानी नसब थो तव्हांखे ॿुधाए, वाइज़ कोन थो करे। जॾहिं उहो वांदो थियो, हज़रत अली साईं हुन खां पुछा कई त ॾे ख़बर आहे, तव्हां क़ुर हदीस जे इल्म खां वाक़ुफ़ु आहियो? चए न। अच्छा अच्छा, भला नासिख़ ऐं मनसूख़ क़ुर पाक जे अहकामनि में तव्हां ॼाणो था? न। चए निकर, वाइज़ जे बहाने सां पंहिंजी ख़ानदानी निस्बत तो रुगो ॿुधाई, मां फलाणो, मां फलाणो, मां फलाणो, फलाणे जो पुटु फलाणो, मुंहिंजो हेतिरो वॾो उभो थो थींदो वञे रुगो। निकर वरी न अचिजांइ असांजे मस्जिद में, निमाज़ पढ़ी त लख भेरा अचिजांइ, बाक़ी ख़ानदानी नसब ॿुधाइण जे लाइ न अचिजांइ। तोखां वधीक ख़ानदानी नसब वारा हिते मौजूदु आहिनि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जंहिंजो नसब आहे, तूं केरु थींदा हुनजे मुक़ाबले में? वरी न अचिजांइ असां वटि हिते, त हुनखे दड़को ॾेई छॾियऊं। इहे ॻाल्हियूं साबित कनि थियूं हिन ॻाल्हि खे त क़ुर पाक ऐं हदीस जे रोशनीअ में वाइज़ो नसीहत जेको करे त उन वटि नासिख़ मनसूख़ जो ज़बरदस्त जेको क़ुर पाक जे अंदरि फ़न आहे, उहो उनखे मालूम हुजणु ज़रूरी आहे। त लिहाज़ा हिननि आयतुनि जे ज़रिए अलाह तबारक व तआला उन दौर जे यहूदियुनि ऐं नसराननि खे जेको ॿुधायो ऐं जेको हुननि जो एतिराज़ हो क़ुर पाक जे बारे में त नऊज़ बिल्लाह क़ुर पाक जूं आयतूं कमज़ोर आहिनि, या नऊज़ बिल्लाह ग़लति फ़हमीअ में हिकिड़ियूं आयतूं अची वियूं त न पोइ वरी ॿियूं था आणनि, जीअं दुनियावी हुकुमराननि जो क़ानून हूंदो आहे। अलाह ताला फरमायो, मा नंसख़ मिन आयतिन, कंहिं बि आयत खे जॾहिं असां ज़ाइल कंदा आहियूं, ख़तमु कंदा आहियूं, औ नुनसिहा या ज़हननि मां का आयत विसाराईंदा आहियूं, नअति बिख़ैरिम मिनहा औ मिसलिहा, उन जे जॻह ते असां उन जहिड़ी या उन खां भली का बि आयत आणींदा आहियूं। इहे ई ॿई सूरतूं आहिनि। नसख़ जे लफ़्ज़ जी माना बि आई आहे, उन जे जॻह ते बि या उन खां वधीक भली, उन जहिड़ी या उन खां वधीक भली का आयत आणींदा आहियूं। अलम तालम अन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, छा तोखे यकीन कोन्हे त अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे? बिल्कुलु यकीन आहे। अलम तालम अन अल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्ज़, पर जेकॾहिं कोई एतिराज़ु करे त भला ईअं छो आहे? अल्लाह तबारक व तआला खे त सॼो इल्मु आहे न, बसि उथंदे खां ई हिकिड़ो हुकुम लागू करे छॾिया, मट सट जी कहिड़ी ज़रूरत हुई? उनजो जवाबु ॾिनो त केरु आहे को माउ जो लाल जेको अल्लाह ताला जे क़ानून ऐं हुकुमरानी ते को एतिराज़ु करे? अलम तालम अन अल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्ज़, छा कोन्हे का ख़बर तोखे? तोखे ॼाण कान्हे, यकीन कोन्हे को
त ज़मीन ऐं आसमान जी समूरी जो समूरी बादशाही अल्लाह ताला जी आहे। वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर, अल्लाह तबारक व तआला खां सवाइ तव्हांजो को दोस्त बि कोन्हे, को मददगार बि कोन्हे। न कि कोई मददगार आहे, न कोई दोस्त आहे, को न को वाली, को वाहिद आहे, कोई कोन्हे। जॾहिं ख़बर अथव त अल्लाह तबारक व तआला हिन काइनात सॼीअ जो हक़ीक़ी ख़ालिक़ ऐं मालिक आहे, त पोइ हुनजी मर्ज़ी आहे। ऐं असां खां वधीक दुनिया जे चपे चपे खे चङी तरह ॼाणे थो, सम्झे थो। असांखे ओतिरो इल्मु, तसवुर, सोच, फ़िक्र में बि नथो अची सघे जेतिरो अल्लाह ताला जे ज़ात वटि मौजूदु आहे। एतिरे ताईं क़ुर पाक जे अंदरि मुहद्दिसनि लिखियो आहे त इंसान जो अक़ुलु वधि में वधि, वधि में वधि, वधि में वधि इल्मु समाए त एतिरो समाए सघे थो जो सुईअ जो तिखो पासो, सुईअ जो तिखो पासो, सिलाई करण वारो, समुंड में ॿोरे करे ईअं मथे खणूं त इन जे मुंहं में पाणी केतिरो ईंदो, सफ़ा सन्हड़ो, टुबके खां बि सन्हड़ो कतिरो। सॼी दुनिया खे अगरि इल्मु हूंदो न त एतिरो हूंदो। बाक़ी सॼो जो सॼो समुंड अल्लाह ताला जे ज़ात वटि आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेको इल्मु ॾिनो, सॼो समुंड ॾिनो। अञा ख़ुदा जे ज़ात वटि समुंड खां वॾो इल्मु आहे। इहो त ख़ुदा जो अता थियल इल्मु हो। पर मक़सदु चवण जो त क़ुर पाक जे अंदरि अहिड़े क़िस्म जा एतिराज़ करणु जंहिं मां क़ुर पाक नऊज़ बिल्ला शक पवे त कमज़ोर किताबु आहे, या ग़लति फ़हमीअ सां आयतूं के नाज़िल थियल आहिनि नऊज़ बिल्ला, या इन में बग़ैर कंहिं सोच वीचार जे अहकाम लॻल आहिनि नऊज़ बिल्ला, अहिड़े क़िस्म जो नज़रियो बनाइणु कुफ़ुर आहे। अल्लाह ताला इन्हनि आयतुनि खे वाज़िह लफ़्ज़नि में बयानु करे उम्मत मुहम्मद जे मुस्लमाननि जो ज़हन साबित रखण जे लाइ हुकुम फरमायो त मतां तव्हांजो ज़हन यहूदियुनि नसराननि वांगुरु वञे त क़ुर पाक जो आयतूं कमज़ोर आहिनि, ख़बरदार तव्हां ओड़ा न थिजो। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे हिकु हिकु आयत जे हिकु हिकु लफ़्ज़ जी शद मद ज़ेर ज़बर ते चङी तरह मुकमल ऐं महफ़ूज़ हुजण जो एतिक़ाद बरक़रार रखण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।